बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों साथियों ॿुधंदड़ो तव्हां सॼणनि जी ख़िदमत में सिक भरियो सलाम। इन दुआ सां शाल जिथे हुजो शाद ऐं आबाद हमेशह मुस्कुराईंदा रहो। दोस्तों असांजी अलफ़ लैला सीरीज़ तव्हां जी ख़िदमत में जारी ऐं सारी आहे 105 किस्तुनि सां गॾु। अॼु उन सिलसिले जी किस्त नंबर 106 तव्हां जी ख़िदमत में। इन उमेद सां त तव्हांखे ज़रूरु पसंदि ईंदी। किसो असांजो साॻियो हले पियो हकीम दानियाल जे पुट बलूकिया जो, जेको मिस्र जी बादशाही हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो बारे में हुन पंहिंजे पीउ जो किताबु पढ़ियो। उन खां पोइ उन जी सिक में बादशाही बि छॾियईं ऐं ॻोल्हींदो निकितो। कलो के किसे में तव्हांखे ॿुधायोसीं, रिपीट नथा कयूं, उतां शुरू था कयूं त इनखे हिकिड़ो मलाइको हिन ॾिठो जेको अलाह ताला जी यादि इबादत पियो करे ऐं दुरूद पियो पढ़े हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। ऐं उन जे फ़रिश्ते जे अॻियां हिकिड़ी तख़्ती पई हुई, उन ते अछा ऐं कारा रंग जा अखर कुझु लिखियलु आहे। फ़रिश्तो उहो तख़्ती ते जेके लिखियलु हुया उहे ॾिसी ऐं पढ़े पियो। हुनखे ॿ पर हुया, हिकिड़ो ओभर तरफ़ खुलियलु हुयुसि, ॿियो ओलह तरफ़। बलूकिया हुन जे अॻियां अची सलाम कयो, हुन सलाम जो जवाबु ॾिनो। मलाइका हिन खां पुछियो त ॾे ख़बर तूं केरु आहीं, किथां आयो आहीं, काॾे थो वञी, नालो छा अथई? बलूकिया चयसि त मां आदम जो औलाद आहियां, बनी इसराईल जे घराणे मां आहियां, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी मोहबत में हेॾे होॾे धिका थाबा खाईंदो थो पियो वतां, ॻोल्हींदो थो वतां। मुंहिंजो नालो बलूकिया आहे। मलाइक पुछियुसि त भला हितां मूं वटि पहुचण ताईं तोसां छा कहिड़ो वाक़िया पेश आया, छा तोसां पेश आयो? बलूकिया हिन खे जेके सॼा सफ़र कया हुआ उहे सॼा सफ़र ॿुधाई, जेको ॾिठा आहीं उहे हिन खे ॿुधाई। बलूकिया फ़रिश्ते खां पुछियो त भला तूं मूंखे ॿुधाए त हीअ तख़्ती छा जी आहे, इन ते लिखियलु छा आहे, तूं हिते छा थो करीं, तुंहिंजो नालो छा आहे? तुंहिंजो नालो छा आहे, हीअ तख़्ती छा जी आहे, तूं करीं हिते छा थो? मलाइक चयसि त मुंहिंजो नालो आहे मखाईल। मुंहिंजो कमु ॾींहं ऐं राति खे आणणु आहे। ॾींहं खे आणींदो आहियां, राति खे खणी वेंदो आहियां, राति खे आणींदो आहियां, ॾींहं खे खणी वेंदो आहियां। हीउ कमु अलाह ताला मुंहिंजे हवाले कयो आहे, जेको क़यामत ताईं मूंखे इहो कमु करिणो आहे। फ़रिश्तो ॻाल्हाए पियो, उन जी सूरत, उन जो रोबताब बलूकिया ते उनजो असरु पियो। बलूकिया हैरान थी वियो। नेठि बलूकिया हुन खां बि मोकिलायो, वरी पंहिंजो रस्तो वधाए। हलो हलां, तव्हां त हिकिड़ो सरसब्ज़ मैदान हुजे उते अची पहुतो। उते जो आयो त उते हिन ॾिठो त 7 नदियूं आहिनि, 7 नदियूं, अलाए केतिरा वण टिण आहिनि, ऐं चौधारी जीअं नज़र खुटे त रुॻो सावक ई सावक, 7 नदियूं, वण टिण, बाक़ाइदे ॼण हिकिड़ो जन्नत जो नज़ारो हुजे। बलूकिया ॾिठो, बलूकिया हैरत में अची वियो। बलूकिया पे घुमियो, घुमंदे हिन हिकिड़ो वणु ॾिठो। उन वण जे हेठां हिनखे 4 मलाइक ॾिसण में आया, 4 फ़रिश्ता ॾिसण में आया। बलूकिया तकिड़ो उन्हनि ॾे वियो, उन्हनि जे वेझो वञी उन्हनि खे ॾिसे पियो। ॾिठईं त हिकिड़ो जेको आहे सो माण्हूअ जे मुहांडे आहे, हिकिड़ो शींहं जे मुहांडे आहे, टियों पखीअ जे मुहांडे आहे, ऐं चोथों ढगे जे मुहांडे आहे। उहे 4 ई फ़रिश्ता अलाह ताला जी इबादत पिया कनि ऐं रखी दुआ पिया घुरनि, चवनि पिया ओ मुंहिंजा रब, ओ मुंहिंजा आका, ओ मुंहिंजा मौला। पंहिंजी कुदरत ऐं पंहिंजे नबी मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी इज़त जे सदिके उन सभिनी माण्हुनि खे माफ़ु कर जेके मुंहिंजे शिकिल जा आहे। इहो हर हिकु ईअं पियो चए, जेको मलाइक माण्हूअ जी शिकिल जो हो त उहो माण्हुनि लाइ पियो घुरे, जेको जानवरनि जी मतिलबु हर हिकु इहो पियो चए त जेको मुंहिंजे शिकिल जो इंसानु आहे, साहवारो आहे, उन खे तूं माफ़ु कर, उन्हनि ते महिरबानी कर, तूं रहमान ऐं रहीम।
इबादत बि कनि पिया, रखी रखी हर हिकु इहा दुआ बि घुरे पियो। भलू क्या जो वरी इन्हनि जी दुआ ॿुधी उन में बि हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो नालो भलू क्या अजब में अची वियो। पर भलू क्या कुझु टाइम उते बीठो, ॾिठई त उहो पंहिंजे इबादत में हा। भलू क्या ॾे जे बीहण सां खड़के करण सां हुननि जे इबादत में को रुख न पियो पए, हू पंहिंजे में मशगूल लॻा पिया। नेठि भलू क्या उतां हलियो, हलंदो 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 तां त भलू क्या अची कोह काफ़ जबल ते पहुतो। कोह काफ़ जिननि परिन देवनि जो देस कोह काफ़ उते अची पहुतो। वॾो जबल हुजे कोह काफ़, हलंदो 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 नेठि मथे चढ़ियो। हिकिड़ी चोटीअ ते चढ़ियो, उते अचे उते ॾिसे त हिकिड़ो वॾो हैबतनाक कदावर मलाइको आहे, फ़रिश्तो आहे, उहो वेठो थो उन जबल जी चोटी ते इबादत करे। ऐं उहो बि रखी रखी दुआ पियो घुरे ऐं दुरूद पियो पढ़े हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ते। भलू क्या उन खे सलाम कयो, फ़रिश्ते सलाम जो जवाबु ॾिनो। हिन खां पुछई तूं कहिड़ी मख़लूक आहे, किथां आयो आहे, काॾे थो वञी, नालो छा अथई? भलू क्या उनखे ॿुधायो त बनी इसराईल जे ख़ानदान मां आहियां, आदम जे औलाद मां आहियां, नालो मुंहिंजो भलू क्या आहे, हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत में सरगर्दान आहियां, ॻोल्हा में आहियां, रस्तो भुलिजी वियो, कंहिं रहनुमा जी ज़रूरत आहे त जीअं वञी उते पइजा। भलू क्या सॼी कहाणी पंहिंजी हुनखे ॿुधाई। हिन फ़रिश्ते खां पुछो त तूं केरु आहे, हीउ छाजो जबल आहे, कहिड़े कम में तूं मशगूल आहे, छा थो पियो हिते करी? फ़रिश्ते हिनखे चयो त भलू क्या ही जबल आहे कोह काफ़ जो, जेको दुनिया जे चइनी तरफ़नि खां आहे। ऐं अलाह ताला जेका काइनात ख़लकी आहे, जेके मुल्क दुनिया में रब ताला हिन दुनिया में पैदा कया आहिनि, उन्हनि जी रसी रब ताला मुंहिंजे हथ में ॾिनी आहे। अलाह ताला जेकॾहिं उन्हनि मुल्कनि में ज़लज़लो, ॾुकार या बदोमनी वग़ैरह कराईंदो आहे या अमुन सुकून कराईंदो आहे त अलाह ताला मूंखे हुकुम ॾींदो आहे, मां हितां ई वेही उहे कंदो आहियां, छो त सॼी दुनिया जूं रसियूं मुंहिंजे हथ में, अलाह ताला मुंहिंजे हथ में ॾेई छॾियूं। भलू क्या फ़रिश्ते खां पुछो त ख़ुदा हिन जंहिं ज़मीन ते असां रहूं था, इन खां सवाइ को ॿियो मुल्क बणायो आहे, को ॿी दुनिया बि आहे? फ़रिश्ते चयसि त हा। फ़रिश्ते चयसि त अलाह ताला अर्ज़ बेज़ा हेठि ज़मीन में ज़मीन जे तहनि में हेठि अलाह ताला हिकिड़ी अलाह ताला जी कुदरत आहे, काइनात आहे हेठि ज़मीन में, उहा चांदीअ वांगुरु आहे। उन जी ड्रेग केतिरी आहे, वेकर केतिरी आहे, रब खे मालूम आहे। अलाह ताला उन दुनिया में सिर्फ़ु मलाइक आबाद कया, जिन जो खाइणु पीअणु, रब जी पाकी बयानु करणु ऐं नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन ते दुरूद पढ़णु आहे। बसि उन्हनि जो खाधो पीतो बि इहो आहे, उन्हनि जो कमु बि इहो आहे। अलाह ताला उन दुनिया में सिर्फ़ु मलाइक रखिया आहिनि जेके अलाह ताला जी इबादत ऐं दुरूद था पढ़नि। हर जुमेरात ते, ख़मीस जो ॾींहुं जुमेरात, उहे हिन जबल ते ईंदा आहिनि, सभु गॾिजी सॼी राति रब खां दुआऊं घुरंदा आहिनि, तस्बीह ऐं इबादत जो सवाबु हज़रत मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे उम्मत जे गुनाहगारनि ऐं खे बख़्शींदा आहिनि। हिननि जी इहा हालत क़यामत ताईं रहंदी, जीअं रब हिननि खे ख़लकियो आहे, क़यामत ताईं हे इहो कमु पिया कनि। भलू क्या पुछियुसि त भला ॾे ख़बर, अलाह ताला हे हेॾो वॾो जबल आहे कोह काफ़, इन जे पोयां बि को ॿियो अहिड़ो पहाड़ पैदा कयो अथई? फ़रिश्ते चयो त हा, कोह काफ़ जे पोयां बि हिकिड़ो पहाड़ आहे, उन जी ड्रेग जेका आहे 500 साल जी मुसाफ़त आहे, पंधु आहे, उन ते हमेशह बर्फ़ ऐं सर्दी पई रहे, उन जे करे जहन्नम जी गर्मी दुनिया ते नथी पइजे, हर वक़्तु उन ते बर्फ़। जेकॾहिं उहो जबल हिन धरतीअ ते अलाह ताला पैदा न करे हा त दुनिया
हीअ जहन्नम जे बाह जी तपश खां रहण जहिड़ी न थिए। कोकाफ जे पोयां 40 ज़मीनूं हुयूं, उन्हनि मां हर हिकु हिन ज़मीन खां 40 दफ़ा वॾी आहे। उन्हनि मां कुझु सोन जूं आहिनि, कुझु चांदीअ जूं आहिनि, कुझु याकूत जूं आहिनि। हर ज़मीन जो रंग अलॻि अलॻि आहे। उन ज़मीनुनि में बि अलाह ताला फ़रिश्ता आबाद कया आहिनि जिन जो बसि इहो ई कमु आहे रब जी तारीफ़, रब जी तस्बीह ऐं दुरूद। उन्हनि खे न तुंहिंजे हवा जी ख़बर आहे, न तुंहिंजे आदम जी ख़बर आहे, न उन्हनि खे तुंहिंजे ॾींहं जी ख़बर आहे, न उन्हनि खे तुंहिंजे राति जी ख़बर आहे। बसि रब उन्हनि खे जंहिं कम लाइ ख़लकियो आहे उन ई कम सां। भलू क्या ज़मीन जा बि 7 तबक़ अथई जेके हिक ॿिए जे मथां आहिनि। अलाह ताला हिकिड़ो मलाइक पैदा कयो आहे, उन जी तारीफ़ ऐं वॾाई उहा बि रब खे ई ॼाण आहे। उहो 7 ई ज़मीनुनि खे पंहिंजे कंध ते खईं बीठो आहे, कुल्हे ते। ऐं उन मलाइक जे हेठां रब सां हिकिड़ो मैदान पैदा कयो आहे, ऐं उन जे हेठां हिकिड़ो सांड्रो, सांड्रे जे हेठां मच्छी, मच्छीअ जे हेठां हिकिड़ो वॾो समुंड। जॾहिं अलाह ताला हज़रत ईसा खे उन मच्छीअ जी ख़बर ॾिनी त उन चयो त ए परवरदिगार मूंखे उन मच्छीअ जी ज़ियारत कराए। उन जे अर्ज़ ते अलाह ताला हिकिड़े फ़रिश्ते खे हुकुम ॾिनो त हिन खे उन मच्छीअ वटि वठी वञ त जीअं हीउ ॾिसे उन। उहो फ़रिश्तो हज़रत ईसा वटि आयो ऐं उन खे वठी उन समुंड में वियो जिथे उहा मच्छी हुई। ऐं उन खे चयईं, हज़रत ईसा खे चयईं त हज़रत ईसा मच्छी ॾिस। हज़रत ईसा मच्छीअ खे ॾिठो, पर हज़रत ईसा खे मच्छी ॾिसण में न आई। जो जीअं हज़रत ईसा ॾिठो त उहा जीअं खिविण थींदी आहे या बिजली जी लहर ते ईअं टपी वई। इहो ॾिसी हज़रत ईसा बेहोश थी वियो। जॾहिं होश में आयो त अलाह ताला हुन ते वही रखी, वही नाज़िल कई त ए ईसा तो मच्छी ॾिठी, तोखे मालूम थियो त इहा केतिरी वॾी आहे। हज़रत ईसा चयो त ओ मुंहिंजा रब, तुंहिंजे इज़त ऐं जलाल जो कसम त मां उनखे न ॾिठो। बाक़ी मुंहिंजे पासे खां हिकिड़ो वॾो सांड्रो गुज़रियो जंहिंजी लंबाई ड्रेग 3 ॾींहंनि जे पंध जेतिरी। मूंखे मालूम न आहे त हीउ छा आहे। अलाह ताला चयो त ईसा जेका शइ तुंहिंजे अॻियां गुज़री जंहिंजे लाइ चईं थो त 3 ॾींहं उन पंध जेतिरी वॾी हुई, इहो उन मच्छीअ जी मुंडी अथई। ए ईसा हर रोज़ु इन मच्छीअ जहिड़ियूं 40 मच्छियूं मां पैदा कंदो आहियां। हज़रत ईसा अलाह ताला जी तारीफ़ करणु लॻो, कुदरत जी। हाणे भलू क्या वरी मलाइक खां पुछियो त भला रब साईं उन समुंड जे हेठां छा पैदा कयो आहे जंहिंमें मच्छी आहे। मलाइक चयो त समुंड जे हेठां अलाह ताला हवा पैदा कई आहे, हवा। ऐं हवा जे हेठां बाहि, ऐं बाहि जे हेठां हिकिड़ो वॾो नांग आहे जंहिंजो नालो फलक आहे। ऐं जेकॾहिं उन नांग खे रब जो हुकुम न हुजे, डपु न हुजे, त हू हवा, बाहि, फ़रिश्ता ऐं जेको कुझु खयूं वेठो आहे उन सभिनी खे खाई वञे ऐं कंहिंखे का ख़बर ई न पए। एॾो उहो नांग वॾो आहे। जॾहिं अलाह ताला उहो नांग पैदा कयो त अलाह ताला हुनखे चयो त मां तो वटि हिकिड़ी अमानत थो रखां, उनखे हिफ़ाज़त सां रखिजां। नांग चयो त मुंहिंजा रब जेको तुंहिंजो हुकुम। रब नांग खे चयो त पंहिंजी वात खोल। हुननि वात खोली ऐं रब साईं जहन्नम उन जे पेट में रखियो। हुनखे चयईं त जहन्नम खे क़यामत जे ॾींहं ताईं हिफ़ाज़त सां रखिजां। क़यामत जे ॾींहुं अलाह ताला फ़रिश्तनि खे हुकुम कंदो त जहन्नम खे ज़ंजीरनि सां ॿधी महशर जे मैदान में घेले अचो, ऐं जहन्नम खे हुकुम थींदो त पंहिंजा दर खोले। ओ जबलनि जहिड़ियूं आहे हुन मां टिणगूं निकिरनि। फ़रिश्तो इहे ॻाल्हियूं करे पियो, बलूकिया रोए पियो। नेठि फ़रिश्ते सां बि कचहरी करे उन खां बि मोकिलाए। हलंदो 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 साईं हलंदो वञे। हिन खे 2 माण्हू मिलिया, वेठा 2 माण्हू वेठा
पासे खां हिकिड़ो दरवाज़ो हो, ॿाहिरि माण्हू वेठा, दरवाज़ो हुयो, उन दरवाज़े खे तालो हो। हे जेॾी महिल उन्हनि वटि पहुतो त ॾिठईं त उन्हनि मां बि हिकिड़े माण्हूअ जी शिकिल शींहं जहिड़ी ऐं ॿिए जी ढगे जहिड़ी। बलूकिया उन्हनि खे सलाम कयो, उन्हनि सलाम जो जवाबु ॾिनो। पुछियुसि केरु आहे, किथां आयो आहे? बलूकिया उन्हनि खे ॿुधायो, आदम जो औलाद आहियां, मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी मोहबत में हलंदो थो पियो वतां। ॾियो ख़बर तव्हां केरु आहियो, हीउ दर छाजो आहे? हिननि चयो त असां हिन दर जा पहरेदार आहियूं, हिन दर ते असांखे पहिरो ॾियणो आहे, असांजी ड्यूटी इहा आहे हिन दर खे पहिरो ॾियणो। बसि हिते वेठा हूंदा आहियूं ऐं ॿियो कमु असांजो आहे त रब जी इबादत ऐं दुरूद। भला हिन दर ते जो पहिरो पिया था ॾियो, छा आहे अंदरि? असांखे का ख़बर न आहे। हुननि चयो असांखे ख़बर न आहे, अलाए छा आहे, बसि असांजी ड्यूटी आहे त हिते पहिरो ॾियणो। हिननि खे चई त मां तव्हांखे उन रब जो कसम थो ॾियां त दर खोलियो त मां ॾिसां त हिन में अंदरि छा आहे। हिननि चयो असांखे ताक़त ई न आहे, असांखे ताक़त न आहे खोलण। जिब्राईल अमीन खां सवाइ इन खे ॿियो केरु खोले नथो सघे। छा आहे अंदरि? रब थो ॼाणे, खोलींदो जिब्राईल। असांजी ड्यूटी सिर्फ़ु इहा आहे त बसि इन जो पहिरो ॾियो। बलूकिया हिननि सां ई गॾु वेही ऐं हथड़ा मथे खणी रब खे ॿाॾाइण लॻो त ओ मुंहिंजा मालिक साईं, जिब्राईल अमीन खे मूं ॾे मोकिल त दर खोले, मां ॾिसां त हिन में छा आहे। मुंहिंजा रब, मुंहिंजो अर्ज़ु आहे। रब जे अॻियां देरि कान्हे, रब हिन जी दुआ क़बूल कई। जिब्राईल खे हुकुम थियो त ज़मीन ते वञी इहो दर खोल। त बलूकिया ॾिसे, बलूकिया साईं आशिक़ हुयो, हुन हर दुनिया जी हर आसाइश छॾी ज़ाहरा त रब बि। जिब्राईल अमीन अची पहुतो, बलूकिया खे सलाम कई। सलाम करे बलूकिया खे चई त अंदरि वञ, अलाह ताला तुंहिंजे लाइ हुकुम ॾिनो आहे त दर खुले। जिब्राईल अमीन दर खोलियो, बलूकिया अंदरि दाख़िल थी। बलूकिया दाख़िल थियो, जिब्राईल दर बंदि करे वापसि हलियो वियो। जीअं बलूकिया अंदरि वियो, बलूकिया ॾिठो हे छा, वॾो हिकिड़ो समुंड आहे, पर पाणी ॿिनि रंगनि जो, ॿिनि नमूननि जो, अधु खारो अधु मिठो, अधु खारो अधु मिठो। ऐं इन समुंड जे ॿिन्ही पासनि खां, उन समुंड जे ॿिन्ही पासनि खां ॻाढ़े याकूत जा ॿ जबल आहिनि। बलूकिया हलंदो हलंदो उन जबलनि ते पहुतो, जबलनि ते चढ़ियो। उते बि ॾिसे त रब फ़रिश्ता आहिनि जेके रब जी इबादत पिया था कनि। बलूकिया सलाम कयनि, हुननि सलाम जो जवाबु। बलूकिया पुछनि त हे समुंड दर में अंदरि बंदि, हे जबल छा आहिनि? फ़रिश्तनि चयसि त हीअ जेका जाइ आहे न, सफ़ा ठीकु रब जो जेको मथे अर्श अज़ीम आहे उन जे सिध ते हेठां आहे। रब जो अर्श अज़ीम हितां हीअं सिधो वञिबो त रब जो अर्श अज़ीम मथे आहे। सफ़ा ठीकु उहा जाइ जंहिं ते समुंड ऐं जबल आहे। ऐं हीउ जेको समुंड आहे, दुनिया में जेके बि समुंड आहिनि उन्हनि सभिनी खे पाणी हीउ समुंड पहुचाईंदो। असां
इन पाणीअ खे विरहाईंदा आहियूं। विरहाए हुकुम थियल आहे ज़मीन ते ॾे मोकिलींदा आहियूं। खारो पाणी खारी ज़मीन ॾे, मिठो पाणी मिठे हिसे ॾे। ऐं अलाह ताला हे जेके ॿ जबल तो ॾिसी थो न, इहे ॿ जबल हिन पाणी जी हिफ़ाज़त लाइ पैदा कया। असांजो कमु क़यामत ताईं इहो, पाणी खे विरहाए, मिठो मिठे ॾे, खारो खारे। तूं केरु आहे, तूं हिते कीअं आयो आहे? भलू क्या हुननि खे जंहिं कंहिंसां वीचारो इहा पियो ॻाल्हि करे, ॻोल्हा में आहियां, रस्तो भुलियो आहियां, मूंखे को रस्तो ॾसियो त मां पंहिंजी मंज़िल ते पहुचां। मलाइकनि चयसि त समुंड ते सुवार थी। मलाइकनि जो हिनखे ईअं चयो त हिनखे यादि अची वियो त हिन अर्क हुयो जेको पेरनि खे मखबो, हिन उहो अर्क कढी पेरनि खे आहिनि हिननि खां मोकिलाए लथो पाणीअ में, पाणीअ ते हलण। ॾींहं राति हलंदो रहियो। हलंदे 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 हिनखे हिकिड़ो ख़ूबसूरत जवान ॾिसण में आयो, जेको हिन वांगुरु पाणीअ ते तेज़ीअ सां पियो हले। पाणीअ ते पियो हले पर तेज़ीअ। नेठि भलू क्या बि तकिड़ो तकिड़ो अची उन वटि पहुतो, सलाम कईंसि। सलाम जो उन जवाबु ॾिनसि। थोरो अॻिते वधिया त हिन ॾिठा 4 मलाइक आहिनि, उहे बि हिननि वांगुरु पाणीअ ते पिया था हलनि, पर ईअं पाणी ते पिया हलनि जीअं बिजली खिवण हुजे, ईअं तेज़। भलू क्या थोरो अॻिते वञी ऐं हिननि जो रस्तो रोकियो, हिननि जे अॻियां आयो। सलाम कई। सलाम करे हिननि खे चई त रब जो वास्तो अथव, ॿुधायो त तव्हांजो नालो छा आहे, छा था तव्हां कयो? उन्हनि मां हिकिड़े चयसि त मुंहिंजो नालो अथई जिब्राइल, ॿिए जो इसराफील, टे जो मीकाइल, चौथे जो इज़राइल। ओभर तरफ़ हिकिड़ो वॾो नांग निकितो आहे, ओभर तरफ़ हिकिड़ो वॾो नांग निकितो आहे। उन नांग एॾो वॾो नांग आहे, 1000 शहर तबाह करे छॾिया अथई। 1000 शहर, का साह वारी शइ न छॾी अथई। अलाह ताला असांखे हुकुम कयो आहे त वञो ऐं उनखे पकिड़े जहन्नम में। हू विया, भलू क्या वरी हलियो, हल हलां हल हलां हल हलां। नेठि कुझु ॾींहंनि खां पोइ भलू क्या जी हिकिड़े ॿेट ते पहुतो। ॿेट ते पहुतो, ॿेट घुमणु लॻो। ॿेट घुमंदे घुमंदे हिकिड़ो हिनखे हसीन नौजवान ॾिसण में आयो। छा त उनजो हुस्न हुजे, ईअं सम्झ त हुनजे चेहरे मां नूर पियो चमके। भलू क्या तकिड़ो तकिड़ो उन ॾे हलियो। जेॾी महिल वेझो आयो ॾिठई त उहो जेको नौजवान हुयो सुहिणो, 2 कबरूं हुयूं, उन्हनि जे विच में वेठो ऐं रोई पियो। 2 कबरूं हुयूं, उन्हनि जे विच में वेही ऐं भलू उहो नौजवान रोए पियो। भलू क्या फ़िलहाल त परेशान थी वियो। वेझो अची हिनखे सलाम कई। हुन सलाम जो जवाबु, कंध मथे खणी हिनखे सलाम जो जवाबु। भलू क्या पुछियुसि त नौजवान, छा त रब तोखे ठाहियो आहे? हिते ही कबरूं, छा हाल आहे, छा सबबु आहे? कबरूं कंहिंजियूं आहिनि जंहिंजे विच में वेठो आहे, ऐं तोखे छा थियो आहे जो तूं हिते वेही पियो थो रोई? हिन जो भलू क्या हुनखे चयो त हो वरी रोअण में शुरू थी, ओछकारू ॾेई रोअण लॻो। पर एॾो रुनो जो हुन खां ॻोढ़ा जो वहन पिया त ईअं सम्झो त हुन जो कपिड़े जो अॻियो पासो आलो थियो। भलू क्या खे चई त अदा मुंहिंजो किसो तूं ॿुधंदे न, तमामु हिकिड़ो अजीब किसो आहे। मुंहिंजो किसो ॿुधंदे, ॾाढो अजीब किसो आहे। मुंहिंजो किसो जे ॿुधणो थी त मूं वटि तरस त मां तोखे
पंहिंजो किसो ॿुधाए। पर अवल त मूंखे तूं ॿुधाए त तूं केरु आहे, हिते कीअं थी पहुतो आहे, छा नालो अथई, कहिड़ो कमु अथई, किॾे थो पियो वञी। मां पर तोखे पंहिंजो किसो मां ॿुधायां थो, पर पहिरियों तूं मूंखे इहो किसो ॿुधाए, पंहिंजो हाल अहिवाल। बलूकिया जवान सां गॾु वेठो, जेको हिन सफ़र कयो मिस्र खां वठी अलफ खां ये ताईं, ओ हिन महिल जेको अची हिन वटि पहुतो, इहो सॼो किसो हिन खे ॿुधाए त कीअं मां किताबु पढ़ियो ऐं कीअं उन जी तारीफ़ में सिक में मां इहे सभु मज़ा छॾिया ऐं रुलंदो थो पियो वतां। रस्तो भुलियल आहियां, उहो रहबर मिले जेको मूंखे रस्तो ॾेखारे त मां वञी पंहिंजे मंज़िल ते पहुचां, मां वञी उन खे ॾिसां। मुंहिंजी कहाणी इहा अथई। ख़बर नाहे अलाए त केॾो टाइम थियो आहे मूंखे रुलंदे रुलंदे, ऐं अञा रब थो ॼाणे त अलाए केतिरो अञा मां रुलंदुसि, मंज़िल ते बि पहुचंदुसि अलाए कोन। इहा बि ख़बर नथी पए त हेॾियूं तकलीफ़ूं सठियूं अथमि, अञा के तकलीफ़ूं मुंहिंजे मुक़दर में आहिनि। पर बसि हिकिड़ी सिक आहे, तांग आहे, उन जे करे रुकजां कोन थो, पियो थो हल। हिन जो ॿुधायो हुनखे त उहो जवान जेको हुयो हुन हिकिड़ो थधो साहु कयो। हिन खे चई त तूं थो चई त मां हे ॾिसी आयो आहियां, हेॾा अजब अजब अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं ॾिसी आयो आहियां, तो छा ॾिठो आहे, तो कुझु बि न ॾिठो आहे। मां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो ज़मानो ॾिठो अथमि, मां हज़रत सुलेमान अलैहिस्सलाम जो ज़मानो ॾिठो अथमि, ऐं अहिड़ियूं त अजीब शयूं, अजीब किसा मां ॾिठा आहिनि जिन जो को ॻाणे एतिरो को शुमार ई न आहे। मुंहिंजो किसो तमामु हिकिड़ो अजीब किसो अथई। हाणे तूं मूं वटि तरस, मां तोखे पंहिंजी कहाणी ॿुधाई ऐं तोखे इहो ॿुधाईंदुसि त मां हिते हिन ॿ क़बरूं छा आहिनि, मां हिन ॿिनि क़बरुनि वटि हिते रोआं छो थो पियो। हाणे नांगनि जी राणी पई हासिब खे इहो किसो पई थी ॿुधाए। हासिब ॿुधे थो, किसो बि ॾाढो वणेसि थो, पर तांग बि लॻी पई अथसि, यको हेठि फाथल आहे। नांगनि जी राणी खे थो चए त ख़ुदा जो वास्तो थी मूंखे आज़ादु कर, पंहिंजे कंहिं माण्हू खे चयो, तूं हेॾी नांगनि जी राणी आहे, तोखे हेॾी रब ताक़त ॾिनी आहे, पंहिंजे कंहिं माण्हू खे चयो त मूंखे ॿाहिरि ज़मीन थी कढनि, ऐं तूं डिॼे थी न, तूं डिॼे थी त मां वञी हमाम में वेझंदुसि त तूं मरी वेंदीअ। मां तुंहिंजे अॻियां कसम थो खणां, जेको मूंखां एतबार वठे, मां या उमिरि कॾहिं हमाम में वञी वेझंदुसि न। मुंहिंजो तोसां वाइदो, मुंहिंजो तोसां वाइदो आहे, जेके कसम चई मां कसम खणां, वाइदा चई, जेके साबितियूं घुरी मां तोखे साबितियूं ॾियां, मां कॾहिं हमाम में न वेंदुसि, मूंखे बसि ॿाहिरि मोकिल। राणी चयसि त न, इहो नथो थी सघे, मूंखे तुंहिंजे ॻाल्हियुनि ते एतबार न आहे, तूं भले केॾा बि कसम खण, छो जो मुंहिंजी जान वेंदी, मुंहिंजी जान वेंदी। नांगनि जी राणी जो जवाबु ॾिनुसि, ॾाढो बि न पियो करे सघे, रोअणु लॻो, ॾाढो दर्द मां, ॾुख मां अहिड़ो पियो रोए, सुॾका भरे पियो रोए, जो ॿिया जेके नांग हुया, नांगनि जी महफ़िल हुई, उहे नांग बि हिन खे रोअंदो ॾिसी, हिन जी हाल ॾिसी, तकलीफ़ ॾिसी, उहे बि रोअणु लॻा। ऐं नेठि उन्हनि नांगनि राणीअ खे उथी ऐं सिफारिश कई त हिन जी हाल ते रहम कर, असां मां कंहिंखे बि हिकिड़े खे तूं हुकुम ॾे त हिन खे मथे ज़मीन ते असां मोकिलियूं।
तूं हिन खां वाइदो वठि, कसम वठीसि त हीअ कॾहिं बि हमाम में न वेंदी। हेॾां हे रोए पियो ऐं हिन महिल नांगनि जे ॿियनि नांगनि जेके हिन जी पंहिंजे क़ौम जा हुआ उन्हनि जो हिन खे हिकिड़ियूं दर्द मां सिफारिश कई, उन्हनि खे बि रहम अची वियो। सफ़ा असुल जीअं गिक चइजे, गिक थी पियसि। आख़िर नांगनि जी राणी खे बि रहम अची, हिन खे चई त कसम खण, भला कसम खण त हमाम में न वेंदे। हिन चयो मां कसम थो खणां त मां हमाम में न वेंदुमि, मां कसम थो खणां त या उमिरि छा बि थिए मां हमाम में न वेंदुमि। हिते राणी हिकिड़े नांग खे हुकुम कयो त इन खे खणी मथे ज़मीन ते कढी। नांग तयारु थियो, निकितो, इन खे चई त उथ त तोखे मां खणां। हिते हासिब नांगनि जी राणी खे चयो त अलाह तोखे ख़ुशि करे, तो मूं ते एतबार बि कयो, हाणे मूंखे आज़ादु बि करे थी, पर किसो ॾाढो तो मूंखे दिलचस्पु ॿुधायो। हाणे वरी अची हिते किसे रुआयो थी, तंहिंजे करे मूंखे इहो त ॿुधाए त भलूकिया जो इन जवान वटि अची तरसियो जेको ॿिनि क़बरुनि जे विच में वेठो ऐं रोए पियो, उन जो किसो छा हो? उन जो हिनखे चयो तरस त मां तोखे पंहिंजो किसो ॿुधायां, उन जो किसो छा हो? ॾाढो दिलचस्पु किसो आहे, मां न ॿुधंदुमि।